लाल तेरा मरेगा नहीं, भूल चढ़ के तो लाते हैं दुल्हन सभी है। हंस के हर कोई फांसी चढ़ेगा नहीं। मुझे हम नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना। हिंदू है हम, हिंदू है हम, वतन है हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा। ये हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा। हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा। कुछ तू हम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे। ऐ वतन तेरे लिए दिल दिया हे मुंहिंजा पाजारा साईं, हे मुंहिंजा झूलेलाल साईं, पूज जेकबाज़ दिला सिंधी पंहिंजा। असां तव्हांजी प्रेरणा सां
हे मिलन समारोह हिकिड़े प्रकार सां आज़ादी समारोह मनाए रहिया आहियूं। हे मुंहिंजा बाजारा साईं, असांजी सभिनी जे दिलि में अहिड़ो त प्रेरणा जो स्त्रोत ऐं अहिड़ी त जोत जॻाए ॾिजांइ, सभ सां मिली जुली करे हिक ॿिए खे ॾिसूं टरूं ऐं समाज जी शेवा मिली जुली करे ऐं समाज खे एकजुटा रखे सदाई सेवा कार्य में तत्पर रहूं ऐं हिक ॿिए खे पिया ॾिसी टरूं, हिक ॿिए सां सम्मान सां ॻाल्हायूं। मिलण सां ई कंहिंजे मन खे शांती अची वञे। असांजे जेके बि अॼु मेंबरनि में असांजा अॼु गेस्ट श्री सुनील कुमार भटिया जी मेन दुबई को बना रहे हैं, उन्हें जो स्वागत पूजेगावा जिला जिम्मेदार करे दी गई। इंडिया असांजा वॾा मिनिस्टर अधिकारी पूर्व अधिकारी असांजा सभु ॿाहिरि आयल पंहिंजो कीमती समय कढी कढी आया ऐं 15 अगस्त जी ऐं थधिड़ी जे त्योहार जे लाइ मां तव्हांजो सभिनी जो आभारी आहियां। तव्हां पंहिंजो कीमती समय कढी करे आया आहियो। आयो लाल सभई चयो झूलेलाल। नाश्तो तयारु आहे, महिरबानी करे नाश्तो